जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र पीरी पया दर सुडियन ऐं प्या सहाब ॿुधनि पीरी पया दर सुडियन ऐं प्या सहाब ॿुधनि उन महफ़ल जे अंदर छा त हूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र जीअं फलकनि खां पयो लहे क़ुरान मिठो मुंहिंजो महबूब वरी दसे तिन खे पियो सॼो जीअं फलकनि खां पयो लहे क़ुरान मिठो मुंहिंजो महबूब वरी दसे तिन खे पियो सॼो ॿुधी असहाब मिठा वरी लिखंदा हूंदा ॿुधी असहाब मिठा वरी लिखंदा हूंदा हर क़ुरानी अखर छा त हूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र पीरी पया दर सुडियन ऐं प्या सहाब ॿुधनि उन महफ़ल जे अंदर छा त हूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर चंड चोॾींहं जो जिते पयो चांड्राण करे उते तारनि जी भी मिठी चमकार हुजे हेॾा सिद्दीक़ उमर होॾा उस्मान हैदर हेॾा सिद्दीक़ उमर होॾा उस्मान हैदर हुजे विच में दिलबर छा त हूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र जॾहिं मेराज ते विया मुंहिंजा महबूब मिठा बैत मुक़द्दस में अॻे नबी सभु बीठा हुया उते ही हुकुम मिलियो अव्हां इमाम थियो उते ही हुकुम मिलियो अव्हां इमाम थियो अॻियां बीठो सरवर छा त हूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र ॾींहं महशर जे भी मिठो महबूब मकी शफ़ात कुबरा कंदो सुहिणो सजदे में झुकी आबे कौसर बि ॾींदो ऐं ॿियो खोलाईंदो आबे कौसर बि ॾींदो ऐं ॿियो खोलाईंदो जॾहिं जन्नत जो दर छा त हूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर अदा शहज़ादा मां फिरी सो निंड में ॾिसां निंड घंटनि जी हुजे पयो दीदार कयां मिठी उन निंड अंदर शल दिल जा दिलबर मिठी उन निंड अंदर शल दिल जा दिलबर मुंडे कने मुर्की नज़र छा त हूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र